ॿारम बि हाणे जवान थियो, ख़ैर जो हर जो मुठियो बि झले। हाणे त दीपाण थियासीं आजा। हा वदा, बसि हाणे हिक ई आस हथ में त ज़ेबू ऐं महरम खे मेहंदी लाइ लाॾा ॻायां। बरोबर अलाह इहे ॾींहं बि ॾेखारींदो धी, पर दुआ कर त हेल को कतीअ जो फसल वारो ॾिए त इहो बार लायूं। अलाह बरकत विझंदो अदा। पर अदा, तूं जे वॾेरे खां खणी कुझु ॾोकड़ कर्ज़ खणी त। हा, अदी रईस वॾो हूंदो हो न त उमेद बि हुई भेण। उहो त राज भाग लाइ लोहो कोट हो, छो त अलाह अमर हेसि वियो पंहिंजो वारो वॼाए। हाणे धणी थियो आहे नंढो रईस शाहन, तंहिंजा कहिड़ा हाल ॿुधाए। हा अदा। चङो दी, आउं भला हाणे हलां थो। अदा जी जी, झटि अचे, मानीअ गभो खाइजांइ। हा दी हा। चङो दादा इहे ख़बरूं आहिनि। जी सरकार, सरकार सिल्लूअ जी टोलीअ जो नाच ॾिसी मूंखे त सिर्फ़ु ताड़ चढ़ी आहे। हा हाणे सर इहा ॻाल्हि मूं बि ॿुधी आहे त सिल्लूअ टोलीअ में छोकिरा चालाक ऐं होशियार बि ॾाढा आहिनि। हा दादा पोइ तूं हाणे हीअं कर जो अॼु इन टोलीअ खे दावत ॾेई आहे। थाणे ते सूबेदार बि नओं आयो आहे बि दोस्त माण्हू गॾिजी वेंदासीं त चार चार थी वेंदी। बिल्कुलु साईं, तूं जेसिताईं वक़्त जो ख़ैरु हुजे कचहरियूं ज़रूरु मचंदियूं। हा कमदार अलावर आया भला उन कुकड़ जो छा थियो? चाकर खाने वारो कुकुड़ न? अरे हा उहो कुकुड़ ते मिलियो पियो आहे, रुगो नौकर उमाणींदासीं वञी खणी ईंदो। है शाबाश। सरकार हयाती हुजो छा, कुकुड़ त कुकुड़, पर जेकर कंहिं माण्हूअ जहिड़ी छॾे अखि खणी ॾिसो न त उहो तव्हांजे क़दमनि में हाज़िर करे छॾे बाबा। भला दादा तुंहिंजूं ख़बरूं। मरम पोइ देख ख़बर मेड़े ते तयारी आहे या? यार बनी में कमु रहियो पिया, बना चढ़ा आहिनि, कीण हणी आहे, ॾिसूं त। छॾ यार, साल में हिकु भेरो त मेड़ो लॻे थो, कहिड़ो पाण रोज़ रोज़ था हलूं। बसि तोखे कहिड़ी बि हालत में हलणो पवंदो। हा पर यार मूं वटि त न पैसो आहे ऐं न वरी नवां कपिड़ा। अरे मियां, इहा बि का ॻाल्हि आहे? अचे, घणा खपनी पैसा? तुंहिंजो यार दो वेठो आहे, कहिड़ी परवाह तोखे? यार हेतिरा सारा पैसा किथां ॾेई? बसि यार, तोखां कहिड़ो कूड़। कमदार वराए वारी कछण बकरी हुई न, काल्ह राति वाड़े में चुराए वियोसीं, ऐं सुबुह सां पिड़ी में वञी 1200 रुपया हलाए आयुसि। यार अञा हथड़ी हण खां तूं न वञ, चोरी जी माला पाण खे न खपे। छाजी चोरी यार? उहा बकरी कमु भील जी हुई। कमदार ऐं दाद 5-6 ॾींहं अॻु बेघर जे निंड में हुन मिसकिन खां भराई हुई। मूं चयो मिसकिन जे दर तां आंदी अथऊं, हुन ते हक़ बि मिसकिन जो आहे सो। यार वरी थी बि त चोरी जी न। अड़े मियां, चोरी ऐं ज़ोरी में फ़र्क़ु बि ॾिस। हू ज़ोरावर वॾेरे जे ज़ोर ते ज़ोरी कनि था, हाणे पाण दिलि जे ॾढ ते चोरी करे अचूं। अचे ही तूं पैसा वठ ऐं नवां कपिड़ा सिबाए सुबुह मेले ते हलूं बसि।
भला दे ख़बर मरम अधी ज़ेबूअ जे लाइ कुछ वरत या हाँ यार चूड़ियूं वधियूं अथमि आहिनि हक़ हलाल जे पैसनि मां यार ॾिस रंग कीअं अथनि मूंखे ॾेखार अड़े वाह अड़े मरम खान वाह रंग त यार ॻोल्हे वरितो अथई अधी ज़ेबूअ लाइ वाह वाह अरे दुदा माण्हू वीचारा रनुनि जे राज पे लाइ पिया हथ हणंदा आहिनि हा ख़बर अथनि त जेकॾहिं हथे ख़ाली घर वेंदासीं त खल टको विका न कंदा पर यार हमरान जा भाग बरोबर जोर आहे खबरदार जे हिकु लफ़्ज़ ॻाल्हाए वठे तूं छा कंदे अरे छॾियो अरे माण्हू छो छॾियो इहो छा मारा मकान जेकॾहिं तोखे पंहिंजी ताक़त ते बांवर आहे त पोइ मूंखे बि पंहिंजे अकुल ते बांवर आहे ॾिसंदासीं त वक़्त जी नवेड़ में अकुल थो खटे या ताक़त अरे हल वॾेरे जा चमचा अरे बकवास अरे छॾियो छॾियो इहो छा हलो हेॾां हल ए सोट ओ सोट घुड़ा हद थी वई सिज कानो चढ़िया है हिन लाट साहब जी अञा फूक पई पवे ए सोट उथी छो पियो ने भाग पखेरी चाची निभाग तो पखेड़ा ॿियो न त सिज ॾिस हीअ सुम्हण जी महल आहे छा किथे आहे सिज मुंहिंजे साम्हूं त चोॾीं जो चंड खिड़ियो बीठो आहे हल हल ॻाल्हियूं त कहिड़ियूं थो करी इन में ख़राब ॻाल्हि कहिड़ी आहे माठ कर परियां चाची पई ॿुधे ज़ेबो दिलि चवंदी आहे त आउं देरि ताईं सुतो पियो हुजां ऐं तूं अची मूंखे उथारी त इन में कहिड़ी ॻाल्हि आहे इन में कहिड़ी ॻाल्हि आहे उभरंदे सिज सां अखियूं तोखे ॾिसनि ठहियो हाणे उथी मुंहुं धो मां मानी खणी थी अचां बगर खाई बनीअ ते वञ तुंहिंजो सो साईं पूरो शहर पियो घुम जहिड़ो माण्हू ॾिसी हा ओए भला पोइ त सरकार अहिड़ो माण्हू हथ कयो अथमि जो अव्हां जो कमु तड़े खड़े हा बाक़ी मुठ खे थोरो वधीक खोलणो पवंदो दादा तोखे त ख़बर आहे त पाण पंहिंजी दिलि खे सिकायूं ई कोन खणे ई मिल्कियत पई आहे साईं सच थो चए चवंदा आहिनि त पैसो हथनि जी मेर आहे दिलि ख़ुशि त दुनिया ख़ुशि आहे ओए भला घणो ख़र्च लॻंदो सरकार इहो मिड़ई अधु मुनो लख पियो हाँ अधु मुनो लख एतिरा पैसा बाबा मोतीअ जो को मुल हूअं बि चवंदा आहिनि त मारजे त को मीर मारजे दादा तोखे त ख़बर आहे त वोटनि जो वक़्तु बि अची मथां पियो आहे उन जे लाइ त ख़र्च पको घुरिजे पाण त अॻे ई बैंकुनि ऐं सेठियुनि जा कर्ज़ी लॻा पिया आहिनि फसुल में पंहिंजा वक़्तु पियो आहे पर यार पोइ कीअं कजे बसि त सरकार जेको जो हुकुम भला दादा उहो पाण वारे मकानदार खे त ॾिसो न न सरकार न इहो कमु मुश्किल आहे तव्हांखे त ख़बर आहे त पाण 5 सालनि जा अॻुवाट पैसा खणी चुका आहियूं हा बाक़ी बाक़ी छा बाक़ी सरकार हू जेको परियों ॿेर वारो नंबर आहे न हा 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 उहो जेको पोड़ो सावण पियो पोखे हा बाबा साईं तव्हांखे त ख़बर आहे अधु अधु कलर दड़ी हित त दड़ी हुत पोइ त साईं आहे बि 5-6 लख परे ऐं मेहराब खान जे कलाउ सां गॾियल आहे हा तूं ॻाल्हि कर साईं विच ते मेहराब खान मूंखे कननि ते इहा ॻाल्हि लाहे छॾी हुई त कीअं त साईं मेहराब खान चयो पियो त वॾेरो आहे बादशाह माण्हू बाबा ढंग ज़मीदार आहे संदसि ज़मीन जो त को संदो ई कोन्हे जेकर रहम करे पंहिंजे हिसाब किताब सां इहो नंबर मूंखे ॾे जेकर आउं बि झूपड़ी ॾण जहिड़ो थी पवां दादा पर बनी फिकण यार चङो कमु त कोन्हे को अरे बाबा तव्हां त बादशाही ॻाल्हियूं था करियो बनी विकिणनि तव्हांजा वेरी बाबा इहो त कंहिंसां भलाई करणी आहे
हूं बि चाचो सावण खान ऐं महरम माण्हुनि खे चवंदा था वतन त वॾेरे खे कहिड़ी ताक़त आहे जो या ॿनी कंहिं ॿिए खे ॾे छा कंहिंखे था चवंदा अथनि केरु छो अॼुकल्ह कंहिंजी रखी पापा लोक मोह मोक आहे चयो ॾे ॿ टे दफ़ा माण्हुनि खे चया हुआ अथनि त जेको आहे हारी हक़दार आहे ज़मीदार बेकार आहे जेका वॾी असां खेड़ियूं खाऊं था उहा वॾेरे जो हुन जो वास्तो ई कोन्हे भैंस जी मिल्कियत आहे मुंहिंजी मर्ज़ी आहे मां खसां के खाया कंहिंखे ॾियां दादा तूं महराब खान सां अॼु वञी ॻाल्हाए हुकुम तुंहिंजो हा हल पर चाचा माइटनि खां वठी न ॿनी में असां पघर वाहियो आहे हर हया आहिनि कलर मिठो कयो आहे ऐं उज़वा असां बणाया ऐं हाणे उहा ॿनी सां फुरिजे थी इहो कोई इंसाफ़ त कोन्हे न चाचा सदियुनि खां ईअं थींदो पियो अचे भाउ धणी आख़िर धणी आहे उणेसि ॾे उणेसि फुरे धणी अलाह आहे चाचा धरती रब जी आहे ऐं कमायूं असीं था असांजा हॾ त आहिनि ई कमाइण लाइ बचा पर अदा हिन ज़मीन में बि त महरम जे पीउ मरिया त ई अंबनि जा वण पोखिया हुआ हाओ बाजाई हाओ पर भेण पराई सां नेठि पराई पर चाचा आउं इएं करणु कोन ॾींदुसि आउं वॾेरे सां पाण ॻाल्हाईंदुसि तूं ॻाल्हाईंदे अरे तूं छा ॻाल्हाईंदे वॾेरे सां वॾेरो मिश्किन हारीअ जी ॻाल्हि कीअं ॿुधंदो हुनखे ॿुधणो पवंदो चाचा असीं ग़रीब केसी ताईं पीड़ बारंदासीं अरे सफ़ा को चरियो वई अबा अरे जुगन जे रश्मुन में फाथा पिया आहियूं अबा इन्हनि रस्मनि खे टोड़ण लाइ को तक ते हथ वधणु घुरिजे चाचा वरी असां बस गाने साईं लॻे थो त पंहिंजो यारी चङो मुड़ुस पियो थिए तो जहिड़नि चमच त हिन वॾेरनि जा इहे हाल कया आहिनि दंद थोड़ी बदमाश हींअर जो हींअर गुठ मां टपड़ ॿधी हलियो वञ कंगार हिननि जो हिसाब किताब करे ढगा ठोर ॿधी बवार वठी छॾी हाज़ुर साईं हिननि जो हिसाब किताब करणो ई पवंदो ओ साईं ओ बाबा तूं बादशाह आहीं अमीर आहीं तूं घटि में घटि पुछ त सही त असीं छो आया आहियूं तूं त मुर्गो कावड़जी विढ़ण अची वे ए बाबा असीं तुंहिंजे अबे ॾाॾे खां तुंहिंजा माण्हू आहियूं वेल वक़्तु ॾिसी अचिबो आहे ही को तरीक़ो आहे ऐं ही वरी जेको चङो मुड़ुसु समायो आहे पर वॾेरा इन्हनि खां अहवाल त वठि थी सघे थो तुंहिंजी कचहरी ते आया हुजनि ऐं ॿी का मजबूरी हुजनि हा वॾा वॾा मां पंहिंजी आम कचहरी में हारनि नारनि खे कोन छलींदो आहियां पर तो जहिड़ो यार माण्हू अचे त पोइ घटि में घटि हिननि खे बि सोचणु घुरिजे इहो त ठीकु आहे वॾेरा पर पहिरियां इन्हनि खां ख़बरूं वठो मता का ॿी मजबूरी हुजनि मजबूरी हुजे अरे हा केरु बीमार था छा ॾोकड़ खपनि या विरह जो अनखुटो अथव हकमन बाबा अॻे त असांजा रुॻो बुत अघा थींदा हुआ पर बाबा हाणे त ऐं रुॻो असांजो विरह कोन खुटो आहे वॾेरा पर लॻे थो त हाणे पीढ़ियुनि जो बि रिज़्क़ बंदि पियो थिए कम जी ॻाल्हि मां तोखां इहो थो पुछां त ॿनी छो थो विकिणी तूं केरु थींदो आहीं मूंखां पुछण वारो साईं हिसो कढणो अथनि अरे हिसो त असांजो सदियुनि पीढ़ियुनि खां ॻंढियल आहे बाबा साईं हर आई हारीअ जो नातो बि को टुटो आहे कॾहिं बस कर पोड़ा मां त चवां हींअर जो हींअर मुंहिंजे अखियुनि खां टड़ी वञ कंदार जी साईं हिननि खे ॿाहिरि खणी वञ अचो दादा अचो हलो हलो दादा हल बा हलो मुंहिंजा हथ छो दोसक में वञनि मुंहिंजे मिसकीन जती में बचड़े खे धक आयो अथई
असीं धूड़ विझोसीं अहिड़े घोट खे। भाॼाई हाकम जो मारियो मींहं जो पुसायो लिखबो कोन मां तू रो न मुंहिंजी भेण रो न। वॾो आयो आहे असांखे ॻोठ मां लॾण वारो। असीं न बनी छॾींदासीं न वॾनि जा हॾ छॾे न ॻोठ मां लाॾींदासीं। अरे पर पाण अकेला त कोन हूंदासूं अपा। अल्लू ऐं रहीम वारा बि त साॻी बनीअ में वेठा आहिनि। बनी विकाणी त इहे बि त बेघर थींदा। पर तूं दिल न लाइ मुंहिंजा बच्चा दिल न लाइ। अरे आॾे हर खे बनियूं खोड़। पर चाचा चवी छा पियो? इहो न अॼु थियो आहे न सुभाणे थींदो। वॾेरो बनी वञी विकिणी नमूना कंदो ऐं हेतिरा सारा हारी बेघर थी वञो। अरे अब्बा सदियुनि जुगनि खां ईअं ई पियो थिए। ओड सदाई परावा घर ॾे ऐं हारी वीचारो सदाई परायूं बनियूं खेड़े पुट। चाचा बनी पराई छो आहे? असांजी आहे। वॾनि खां वठी असां पोखी आहे। अरे पर खातो त कोन्हे को छोरा। वॾेरो जे बनी विकिणंदो त जेके पैसा महिराब ॾींदो उहे असीं ॾींदासीं। पर अब्बा पाण त ग़रीब आहियूं, पाण वटि एतिरा पैसा किथां आया? मर्दनि लाइ पैसो कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। मर्दनि जा हथ त वक़्त अचूं वॻ पुर के वठंदा आहिनि चाचा। चइबो त ॻाल्हि हिते वञी पहुती आहे। हा असां सोचियो आहे त जे बिन इहा ॻाल्हि आहे त हथ पेर हणी इहा ज़मीन असां वठूं। पर यार पाण ग़रीब माण्हू पाण वटि वेलो खाइण मुश्किल थियो पवे। पाण कीअं वठंदासीं? इन जे लाइ तो वटि आयो आहे। मां हाज़िर आहियां। यारनि लाइ सिर्फ़ु हाज़िर आहे। बाक़ी यार मां रमां पंहिंजो हाल त तोखे सारियो पियो आहे। दोदा इहे पैसा पाण खे कहिड़ी हालत में हथ करणा आहिनि पोइ सोचड़े में न त उंदहि में। चइबो त हथड़ी हणणी पवंदी। हा ऐं इन गस जो तूं माण्हू आहीं। ॻाल्हि ॿुध मारा मुंहिंजे दिमाग़ में हिकु रिथ आई आहे। कहिड़ी? ठीकु आहे। हाँ मेहराब खान मथां इहो सम्झी त असां खुटी था लबर विकिणूं। असां ॾिठोसीं त तूं ग़रीब माण्हू आहीं। पंहिंजे घर जोड़ण जोड़ो थी त सुठी ॻाल्हि आहे। बस साईं वॾेरा तुंहिंजी महिरबानी आहे। असां ग़रीबनि जो त अलाह खां पोइ हिते तुंहिंजो ई आसरो आहे। ख़ैर अहिड़ी ॻाल्हि कान्हे का। इहो दादा तोसां ॻाल्हाए छॾियो? हा साईं चओ त चेक कढी ॾियां, चओ त ड्राफ्ट, पर दाद खान चए थो त पैसा रोकड़ा घुरिजनि। हा मेहराब खान पैसा रोकड़ा घुरिजनि। कंहिं वटि एतिरो टाइम आहे जो वञी बैंकुनि जूं हाज़िरियूं भरे बाबा। सरकार थींदो हीअं जो ही तव्हांखे सुभाणे 5 लख रुपया ॾींदो। तव्हां रुगो हिनखे कागज़नि जी लिख पढ़ करे ॾिजो बाबा। हा मेहराब खान कागज़ पत्र ऐं स्टाम्प वारे खे असां हिते घुराए वरितो आहे। सभु कमु हिते थींदो। हा त साईं बसि मां सुभाणे वञी थो बैंक मां पैसा कढाए अचां। ठीकु आहे। पोइ साईं हाणे इजाज़त। हा तूं हल। महिरबानी कुर्ब। अरे तुम्हारे हिन मानी रसी वही जो मुंजन माण्हुनि खे थो फुरे।
हो तुझा माण्हू कोन आहिनि वॾेरा। वरी ॾाढी चवाणी वॾेरा ही थाणो आहे, तव्हां वेहो। हिते जो कमु असांजो आहे। हा हाणे तूं ॿुधाए त वारदात में तोसां गॾु ॿियो केरु हो? उहो मुंहिंजो जज़्बो हो, इहो मुंहिंजो इरादो हो, बस। ॿियो माण्हू केरु हो? जंहिं ॾोह में मूंखे तूं झले आयो आहीं उहो मुंहिंजे लाइ ॾोह नाहे। साईं, साईं सूबेदार साईं, साईं ही ॾाढो पको आहे। साईं हे ईअं कोन ॿुधाईंदो। मूंखे एतिरो ॿुधाए त तोसां ॿियो गॾु केरु हो? ही ॾोह मूं अकेले कयो आहे। जेसीं ताईं ॿनियूं विकबियूं हर हारी हर ग़रीब मुंहिंजो चोरी वारो हूंदो। मुंहिंजो नालो जाड़ो ख़ान आहे। मूं काठ जे गुंडनि खे बि सच ॻाल्हाइणु सेखारियो आहे। तूं कई भाग जमूरी हाणे? हाशिम खान हे ॾाढो मुड़ुस पुलिस खे कुझु सम्झे कोन थो। साईं कीअं न सम्झंदो, सम्झी वेंदो। हिनखे वठी वञेसि ऐं सम्झाएसि। हल बाबा हल 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 हल। काको साण वॾा कम थो ॼाणे। साईं मारे बि त परचाए बि। अरे हेठ रनो नालो रोण बंदि कर। मूंखे ॾिठ में अखियूं भरिजी आयूं। तुंहिंजे बापे जूं हाज़िरियूं भरियूं अथव बाबा। असीं तव्हांजा पीड़ाईंदा माण्हू आहियूं। तुंहिंजो अबो राज जो अबो राज ते हथ रखंदो। तूं अॼु हथ सां बीठो बच्चा माराई अबा। ॿुधी सघ ॿुधी अॼु त पक थिए तो त चए पियो त इहे असांजा बच्चा आहिनि। अॼु तव्हांखे मुंहं ते बच्चा मार पियो चवे। सम्झां अड़े अड़नि बच्चनि जो इहो इलाज आहे जेके मुंहिंजे मिज़माननि ऐं दोस्तनि खे फुरनि। सभु मुंहिंजे तर में ऐं मुंहिंजे तड़े। अड़े अछी ॾाढ़ी थी पई थी न त सावण जेकी तर में फुरियूं कंदा धाड़ा हंदा उन्हनि खे टंगाइबो। सम्झी? काका सावण तारे भाइटे त फुर थी कई। अरे अरे इहो बि कोन सोचाए त कंहिंसां तो हथ टकाए। वॾेरे जो सिर सलामत हुजे। बाक़ी अहिड़ा छोकिरा असांजे हूंदे फुर करे वञनि इहो त थियणो ई न आहे। हा हो वाह सुञाणा तो तोखे बि दाद खान। तुंहिंजे ॾाढ मुड़सीअ जी ख़बर अथमि। अरे ॻाल्हाई अलाए छा पियो। मारण वारो वॾेरो सो बि पंहिंजो, मारजण वारो छोकिरो सो बि पंहिंजो। अरे फिरियादी तूं निभागा तूं बि पंहिंजो। अरे ॿिए छा? सचो आहे। अरे मेरा बि खाने छा वञे। बेइज़ती त मुंहिंजी थी न। हाँ साईं सच्ची ॻाल्हि इहा आहे त पंहिंजो छा सॼी ॻाल्हि त तुंहिंजी आहे सरकार। असीं त थियासीं ग़रीब माण्हू। हा बा वाह गरीब आयो मम्मी। आस्ते आस्ते वॾेरे खे सुञो कंदा वञो। अरे हल हल वरी वेठो आहे वाइज़ कर। हल हाणे
पंहिंजे साथी जो नालो न ॿुधाईंदे। अरे लाड साहब अख पट ॾिस साहब वॾो छा थो पुछे। हाशिम खान भायां थो त हिन ते हथु वधीक हली वियो आहे। साईं ही ॿुधाए या न, पर कल्ह दाद खान शक ते ॾेखारियो त हिन जो साथी दो थी सघे थो। अरे दादा राज हाणे घणी थी। छा दादा छा खणी थी मूंखे सम्झो कोन। अरे तो घणो मर मूंखे मारायो, घणो हिसायो। हाणे ॿुधो अथमि त मुंहिंजे नाले बि बक कंदो वती। न दादा मूंखे हिननि अखियुनि चयोसि, मूं त तुंहिंजो नालो ई कोन खयो आहे ऐं हूअं बि मूंखे कहिड़ी ख़बर त महाराज सां गॾु ॿियो केरु हो। ॿुध दादा हाणे जेकॾहिं तोते जो वारो आयो त सॼो ॻोठ तुंहिंजो वेही थी पवंदो। कुहाड़ी ॾिसी थो हिन पुछां जे तुंहिंजी सिसी लाइ छॾींदुसि। सत साल मुंहिंजो बचड़ो टीप काटींदो। अल्लाह बाजाई अमां मूं त वॾा वस कया, वकील कयम, सूबेदारनि जूं हाज़िरियूं भरियम, वॾेरनि खे पटका लाथा, पर बा हाणे छा थींदो? मां वकील साहब चए थो त वॾी कोर्ट में अपील कंदासूं, छो त उहा कोर्ट राम करे कुझु सज़ा घटि थी पवे। पोइ बा पोइ छा मां सुभाणे पीड़ी आहे, डगो काए वेंदुसि। पर बा तूं पाण त अघो आई, सॼी राति तप में चिंघियो आई। अड़ी अम्मा जिन जा जवान पुट जेल में हुजनि, जिन जूं चुल्हियूं उजाणल हुजनि, अमड़ उन्हनि जो त अंग अंग चिंघंदो बचा। अदा सावण मूंखे हिकु दफ़ो जेल ते वठी हल, मां पंहिंजे बचड़े ॿार मूंखे ॾिसण थी घुरां। अदा अदा तूं असां लाइ घणेई कुझु कयो, रब तोखे दर्जा ॾींदो। मुंहिंजे महरम जी पारत हुजई अदा। भेण महरम आई ज़ेबू ई त मुंहिंजे लाइ सहारो आहे न। अदा महरम अचे त संदसि मुंहं ते मोड़ ॿधजांइ ऐं मुंहिंजी सपूत सुहिणीअ नुंहं जे हथनि ते मेहंदी हणजांइ अदा। बाजाई
भजाई भजाई अख पट होश कर भेण। अदा ओ सियड़ा वधी विया ॾींहुं लड़ी वियो पंध वरे बदबख्त आहिनि उहे पुट जेके मां जी लाश खे कुल्हो ॾेई न सघनि। पर इन में पुटनि जो कहिड़ो ॾोह, तकदीर जूं संघरूं जो आॾो अचो वञनि। दादा अपील में मुंहिंजी 4 साल सज़ा माफ़ थी वई आहे, बाक़ी 3 साल गुज़री वेंदा। दादा तूं मुंहिंजो यार आहीं न, मूंसां हिकिड़ो वाइदो कर। यारनि जे विच में त अणॾिठा वाइदा हूंदा आहिनि, विख विख ते वचन पाड़बा आहिनि। तूं चओ का नई ॻाल्हि आहे छा? अम्मा मरी वई ऐं मां जेल में आहियां। चाचे सावण जे हॾनि में एतिरी सघ कान्हे जो मुंहिंजी ज़ेबू जो ख्यालु करे सघे। दादा ज़ेबू जो ख्यालु रखजांइ। अरे यार ॾाढो को चरियो आहीं। तुंहिंजी इज़त मुंहिंजी इज़त आहे, ज़ेबू मुंहिंजी बि भेण आहे। बेवसी ऐं मौत न अचे सघे सा तोसां वचन आहे त अदी ज़ेबू जे पघर ते मुंहिंजो रत बि सदके आहे। सावण मुईअ पाथारीअ वेठो आहीं, घर में जवान जमाण थी विहारी वेठो आहीं। मियां हिन जो को पिलो कर। हो बा रुगो ख़ैर जो महरम छुट्टी अचे, अमानत संदसि हवाले करे वञी क़बर बेड़ो थिया। अरे महरम जेसि ताईं छुट्टी अचे तेसि तूं जीअरो हूंदे छा? ही त सिर्फ़ क़यामत जा तॾा वेड़ींदो। बाबा हयातीअ ते को बि वेसव कोन्हे को, पंहिंजी हयातीअ में इहो बार लाहे छॾ। हूअं बि महाराज सरकार जो ॾोही आहे, जेकॾहिं लोफर खे धी ॾींदे त राज वारा कहिड़ो चङो चवंदा अथई। पर बा महरम मुंहिंजे भाउ जो पुटु आहे, गगे जी अॻड़ी गगे में लॻंदी आहे बा। त पोइ तुंहिंजो राज भाग सां को बि वास्तो कोन्हे को। मुंहिंजो ॾोह कहिड़ो आहे, इहे हरू भरू सावणे ॾोह घटि आहे। उधी सामाणी धीअ घर में विहारियो वेठो हुई, का न महल कंहिं जहिड़ी। ज़बान संभाले ॻाल्हाए कमदार। सच चवण ते बाहि पई लॻेसि। बा तूं बि मुंहिंजे अशराफ धी ते लाई चाई कंदड़नि जो पासो वठी वट ते रसो त न भञ, मूंखे पीरीअ में ख्वार त न कर बा। अड़े त पोइ पंहिंजो मुंहुं पाण धो न, केतिरनि जा वात झलींदे। बरोबर आहे बा, बरोबर। पर रस सावण जे धी जी शादी थो कराए त पोइ खाए छा? तूं ॻाल्हाई छा थो? रस सावण जे धी जी शादी थो कराए त पोइ खाए छा? रस सावण जे धी जी शादी थो कराए त पोइ खाए छा? अबा जी जड़ाबा माठ करे छो वेठो आहीं? ख़ैर त आहे, वॾेरे तव्हांखे छो घुरायो हो?
ज़ेबू मां तू दोदे खे तो वठिया पर अबा अधे दोदे खे त अॼु पुलिस झले वई आहे। मां पानी हाँ जो रबा वैसे सावण जे धी जी शादी तो कराए तो पो खाए छा? वैसे सावण जे धी जी शादी तो कराए तो पो खाए छा? जना वञी कुंवार जी रज़ामंदी ॿुधी जो। राजपुत सफ़र जो तोखे क़बूल आहे? राजपुत सफ़र जो तोखे क़बूल आहे? राजपुत सफ़र जो तोखे क़बूल आहे? मासी मुबारक हुजे, अदी मुबारक हुजनि। महरम तू यकीन कर, पुलिस शक जे आधार ते मूंखे 4 ॾींहं बंदि रखियो ऐं मारबो रहियुसि ऐं पोयां सभु कुझु थी वियो। मजबूर माण्हू ॿिए जी मजबूरी खे चङी तरह समझी सघे थो। तोता तोते का मयार कान्हे, बाक़ी वॾेरे दाद खे। महरम खान, जेकॾहिं तोखे पंहिंजी ताक़त ते बावर आहे पोइ मूंखे बि पंहिंजी अकुल ॾिसंदासीं ज़िंदगी जी हिन वेड़ में अकुल थो घटे या ताक़त। इस मेरम मुंहिंजो घर आहे न तुंहिंजे घर खां सुठो। हा तुंहिंजो घर डालियां त पोइ दोदा, ओ दोदा, दोदा, ओ दोदा। आयो 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 आयो। अरे मरमत तू हाउ मां पलक करण जे लाइ मां चेले जी दीवार टपी आया
मुझे सिर्फ तुझो साथ घुर्जे। मरम तकड़ न कर यार, तकड़ कंदे न बाहर न बदरा मार जींदासी। तोखे कहीं ॾिठो त कोन? न मूं पे वॾेरी जा चमचा तुंहिंजी करे नूस नूस था कंदा वतन। अचो अचो त पथारी ते हलो। हलियो सरकार ज़ेबू त मिली वई, पर ही महरम जो जेल खां भॻवाई इहो कुझु सुठो नथो लॻे। दिल न लाए दादा, महरम खतरनाक ॾोही आहे ऐं जेल मां भॻो आहे। हाणे त वण भर जा वेरी थी विया आहिनि। पर सरकार दिल न लाए दादा, कंहिंखे मजाल आहे जो वॾेरे शान जे माण्हू अदे तो खणे। खिल खिल करे मरम हाणे हाणे ख़बर पई आहे त वॾेरो शाहन दादा जे घर वियो आहे ऐं ॿई वेरी घर में अकेला आहिनि। पर ॿिन्ही वटि पिस्तौल आहिनि। पोइ अॼु पुलिस बि आई हुई। वॾेरे शान मूंखे घुरायो त तुंहिंजी गिरफ़्तारीअ में मदद करियां। हुननि खे इहा पक आहे त तूं सिधो मूं वटि ईंदे। पोइ मां खेनि यकीन ॾियारियो त मां साणनि गॾु आहियां। चरिया इहो नथा ॾिसनि त यारीअ में असां सिर ॾींदे बि कोन थी वञूं। हलिया दादा जो तो घर। दादा तू ही घिटी संभाले भी मां अंदर थो वञा। तो परवाह न कर। दादा सरकार यार तोखे तो घोट कयोसीं, बाक़ी साईं कुंवार बि लखनि में माण्हू मिली थई। बस सरकार ये तव्हां जा वड़न बाबा साईं। बस दादा हाणे असली बेफिक्रो थियो वेठो हुज, तूं को असली खुट कोई न कर। बाबा साईं जॾहिं अव्हां जो मथे ते हथ आहे त पोइ फिक्र करण जी कहिड़ी ज़रूरत आहे? वॾेरा तुंहिंजा ॾींहं खुटी वे। मौत खां केतिरो लिकंदे दादा, सिधो थी। न ख़ुदा हथ मुंहिंजी ॻाल्हि थो ॿुधो। हिते ॻाल्हियूं ॿुधण कोन आयो आहियां, बलात् करण आयो आहियां। मता मुझे मुड़ सके भाई, मता मुझे दुआगण करी। इस नेरम मुझे घर आए ना तुझे घर का सुठो। मेरम ओ मेरम दिस मूम तुझे घर जड़ो घर ठायो है। मूं दिसा इस मेरम मुझे घर आए ना तुझे घर का सुठो। हाँ तुझे घर डालिया तो पो दिस मेरम मुझे घर न डाल जा। चलो तुझे घर न तो डाया। हाँ तुझे चमन टरे तो न तो सगा ना तुझे घर कौन तो डाया।